पीपल्स पार्टी तरफा हुकूमत का सरकारी मुलाजमन की पघारनि ऐं पेंशन में वाध जो मुतालबो कियो वियो आहे। पीपल्स पार्टी सरकारी मुलाजमन की पघारनि में 50% वाध जो मुतालबो करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी घट में घट पघार 60,000 करण की तजवीज़ ॾिनी। पीपल्स पार्टी क़यादत महांगाई की शरह खे असर में रखंदे पघारनि ऐं पेंशन में वाध अणटर करार ॾेई छॾियो। हुकूमत पघारनि ऐं पेंशन बाबति पीपल्स पार्टी की तजवीज़ क़बूलण खां इनकार करे छॾियो। पीपल्स पार्टी टैक्सन ऐं लेवीज़ में वाध की मुखालफ़त करे छॾी आहे। अहम ख़बर खां वाक़िया आगाह कंदासीं। पीपल्स पार्टी तरफा हुकूमत का सरकारी मुलाजमन की पघारनि ऐं पेंशन में वाध जो मुतालबो कियो वियो आहे। पीपल्स पार्टी सरकारी मुलाजमन की पघारनि में 50% वाध जो मुतालबो करे छॾियो। पीपल्स पार्टी घट में घट पघार 60,000 करण की तजवीज़ ॾिनी। पीपल्स पार्टी क़यादत महांगाई की शरह के नज़र में रखंदे पघारनि ऐं पेंशन में वाध अणटर करार ॾेई छॾियो। हुकूमत पघारनि ऐं पेंशन बाबति पीपल्स पार्टी की तजवीज़ क़बूलण खां इनकार करे छॾियो। पीपल्स पार्टी टैक्सन ऐं लेवीज़ में वाध की मुखालफ़त करे छॾी आहे। अहम ख़बर खां आगाह कंदासीं। पीपल्स पार्टी तरफा हुकूमत का सरकारी मुलाजमन की पघारनि ऐं पेंशन में वाध जो मुतालबो कियो वियो आहे। पीपल्स पार्टी सरकारी मुलाजमन की पघारनि में 50% वाध जो मुतालबो करे छॾियो आहे।